अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आहियां मंज़र अज़ीज़। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म जो परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी के फ़ोन। परॾेही वज़ीर के FATF जी ग्रे लिस्ट मां निकिरण वारो हदफ़ मुकम्मल थियण ते वाधायूं पेश। बिलावल भुट्टो ज़रदारी सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो आहे त अवां जी क़यादत में टीम खे अहम कामयाबी मिली। ग्रे लिस्ट मां पाकिस्तान जो निकिरणु सुठो सवण आहे, उन सां पाकिस्तान खे वधीक कामयाबियूं मिलंदियूं। साॻे जज़्बे सां मुल्की मईशत जी बहाली जो कमु बि जारी आहे। क़ौम खे मायूसी ऐं मुआशी अबतरी मां कढी तामीर, तरक्की ऐं खुशहाली तरफ़ आंदो वेंदो। खुशी आहे त FATF पाकिस्तान खे आजो करे छॾियो। अञा ग्रे लिस्ट मां निकिरण जो अमल शुरू थियो आहे। जशन मल्हाइण वक़्त खां अॻु हूंदो। FATF पाकिस्तान जा शर्त पूरा करण वारनि कोशिशुनि खे तस्लीम कयो। परॾेही मुमलिकती वज़ीर हिना रब्बानी खर चयो आहे त खेनि उमीद आहे त अक्टूबर ताईं ग्रे लिस्ट मां निकिरण वारो अमल मुकमल थी वेंदो। ग्रे लिस्ट मां न निकिरण पाकिस्तान जूं मुआशी हालतूं बहितर थींदियूं आहिनि। अञा बि कमु करण जी ज़रूरत आहे। हीअ सफ़र जी पुॼाणी न पर शुरूआत आहे। मेहनत जारी रखणी पवंदी। पाकिस्तान दहशतगर्दनि जी माली मदद ऐं मनी लॉन्ड्रिंग रोकण लाइ असराइता क़दम खणा। क़ौम खे ख़बर आहे त नवाज़ शरीफ की नाअहली सबबि नवाज़ लीग जे दौर में पाकिस्तान खे ग्रे लिस्ट में शामिल कयो वियो हो। शहबाज शरीफ खे एतराफ़ करणु घुर्जे त इमरान ख़ान पाकिस्तान खे बचायो ऐं ग्रे लिस्ट मां निकिरण जो मौक़ो फ़राहम कयो। PTI अॻवान असद उमर ऐं शीरी मज़ारी जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। संदन चवणु आहे त PTI सरकार जॾहिं FATF ते कमु करे रही हुई त उन वक़्तु नवाज़ लीग ई मुख़ालिफ़त कई हुई। वज़ीर आज़म इंटेलिजेंस ब्यूरो खे ख़ासि तस्दीक़ती एजेंसी मुक़ररु करे छॾियो। सरकारी ऑफिसरनि जी शुरूआती मुक़ररी, बदिली ऐं तरक्की लाइ आबी जांच कंदी। नोटिफिकेशन जारी। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर चयो आहे त आला अदलिया में जजनि जी मुक़ररी जो असराइतो तरीक़ेकार हुअणु घुर्जे। जुडिशियल कमीशन में जूनियर जी मुक़ररी सां बार्स ऐं वकीलनि में ॻणती जी लहर छायल आहे। बेंच जी जोड़जक ऐं केसिस जी ॿुधणी जो शफ़ाफ़ तरीक़ो हुअणु घुर्जे। हसास केसनि जी ॿुधणी लाइ जज खे आज़ादु कयो वञे। कराची जी अदालत आमिर लियाकत जे मर्द जो पोस्टमार्टम जो हुकुम ॾेई छॾियो। कराची जी जुडिशियल मैजिस्ट्रेट ओभर जी अदालत आमिर लियाकत जी पोस्टमार्टम बाबति दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। दरख़्वास्त ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाईंदे अदालत आमिर लियाकत जी पोस्टमार्टम जो हुकुम जारी करे छॾियो। दरख़्वास्त गुज़ार मूजिबि आमिर लियाकत अवामी शख़्सियत हो। संदसि पुरस्रार मौत शकी आहे, उन लाइ संदसि पोस्टमार्टम जो हुकुम ॾिनो वञे। इलेक्शन कमीशन इख्तियारिन खैरपुर में रिटायर ऐं फ़ौती उस्तादनि जी मकानी चूंडुनि में ड्यूटी लॻाए छॾी। 1 साल अॻु फ़ौत थियल उस्ताद ग़ुलाम रज़ा कान्हियर जी ड्यूटी UC सदर जी भटियूं जे वार्ड नंबर 2 में लॻी। स्टेशन में 8 महीना अॻु फ़ौत थियल उस्ताद अली मर्दान फुलपोटो जी ड्यूटी टाउन कमेटी अहमदपुर जे वार्ड नंबर 2 जी पोलिंग स्टेशन में लॻाई। दुआ ज़ेरा जे पीउ सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल करे छॾी। सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले में झोल आहिनि। दरख़्वास्त ते तुर्त ॿुधणी कई वञे। मेहदी काज़मी जी सुप्रीम कोर्ट खे सदा।
सखर के कचेवारे इलाके में महर और जतोई बिरादरी की बिन धुरिन में झेड़ो, 2 ॼणा क़त्ल। जमीन के तकरार थियल झेड़े में यासीन महर और इस्लाम जतोई मारिजी विया। फायरिंग में 1 ॼणो जख्मी थी पियो। इलाके में छिकटाण वारी सूरत हाल। खैरपुर पुलिस की बेहिसी, टंडो मस्ती फालवट रोड़ी केनाल में लाश मिलियो। वक्त सर इतला बावजूद पुलिस न पहुती, लाश अगते लुड़ी वियो। गोठाणन की पुलिस खिलाफ एसएसपी खैरपुर की शिकायत। खैरपुर में गैस स्टोव ते ज़ाब्तो न आयो। 24 कलाकनि दौरान वधीक 17 ॿाड़ा मज़ में पकोड़जी विया। हफ़्ते में गैस स्टोव मुतासिरनि जो अंग वधी 159 थी वियो। 2 महीननि दौरान गैस स्टोव जा 1500 खां वधीक केस रिपोर्ट। कढण भरिसां ॻोठ हुसैन मल्हा जे राजवाह में मोरी न हुजण करे गोठाणा पंहिंजे प्यारनि जा जनाज़ा वाह छागे गुज़ारण ते मजबूर। फोती गोठाणे अलाह बचायो, मल्हा जो जनाज़ो गोठाणे विच वाह मां गुज़ारियो। गोठाणनि जो हुकूमती इख्तियारनि खे वाह ते मोरी ठाराए ॾियण जो मुतालबो। उडेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ गाज़ी खान साहवाल में पानी की मोटर में बिजली जो करंट लगन सबब नींगरी फोत। वाक़े बैद घर में कोहराम थी। सराड़ी भरिसां ॻोठ आलम खान जरदारी में बाहि लगन सबब 2 घर सड़ी रख। 2 घरन में पियल अलग तलग सड़ी वियो। कराची के मुख्तलिफ इलाकन में हल्के मीह का पोइ मौसम खुशगवार थी वही। सदर आई चंद्रीगढ़ रोड, ओल्ड सिटी एरिया समेत बेन इलाकन में हल्के मीह का पोइ गर्मी जो जोर टुटी वो। मौसमियात खाते जो चवण है तो कराची में 3 ॾींहनि दौरान वक्फे से हल्की बरसात थी सके थी। घोटकी, करमपुर, रुस्तम, रेती और बेन शहरन में वो बरसात का पोइ मौसम खुशगवार थी वो।